खिल भोग ऐं मिज़ा ज़िंदगी जो एक लाज़मी हिस्सो आहे। उनखां सवाइ ज़िंदगी बदमज़ा थी पवंदी आहे। खिल भोग ऐं मिज़ा ज़रिए कड़ियूं सचायूं ऐं हक़ीक़तूं सम्झाइण क़दीम सिंधी सक़ाफ़त जो एक अहम हिस्सो रहियो आहे। अहिड़ा के थोरई आहिनि जिन सख़्त शख़्सी रवैयनि अॻियां मिज़ाह ज़रिए कड़ियूं सचायूं निर्वार कयूं हूंदियूं। अहिड़नि हस्तियुनि मां पंहिंजो मिसाल पाण हिक अनोखी हस्ती मशहूर व मारूफ़ सूफ़ी व फ़क़ीर वतायो बि हिकु आहे। चवनि था त वताए जो असुल नालो वतण मल या वतू मल हो। संदुन वालिद जो नालो मेलोराम हो। संदुन वालिद जो नालो कुछ किताबनि में हरजानी मल पिण लिखियल आहे। हाय जोगी था जागन रासामी था जागन हाय जोगी था जागन रासामी। वताए जो वालिद रंगरेज हो। अजरकूं, पेतियूं, बग, चुन्नियूं वग़ैरह रंगींदो हो। वताए जो जनम ताजपुर में थियो। कुछ वक्त खां पोइ संदुन वालिद पंहिंजे कुटुंब समेत अची नसरपुर में वेठो। पर जल्द ई नसरपुर में अहिड़ो तॾुकार पियो जो वताए जे वालिद खे उतां बि हिजरत करणी पइजी वई। पाण पंहिंजे कुटुंब समेत लॾपड़ाण करे अची अगमकोट में वेठा, जेको उन वक़्तु वॾो वापारी मर्कज़ हो। जोगी था जागन रासामी था जागन हाय जोगी था जागन रासामी था जागन वो जड़ लगी आहे। अगमकोट में उन वक़्तु हिकु वॾी इल्मी दरसगाह पिण हुई, जंहिंजो मुहतमिम मखदूम मोहम्मद इस्माइल सूमरो रहमतुल्लाह अलैह हो। रासामी था जागन हाय जोगी था जागन रासामी था जागन हक मौला ओ डी हुत तो जुड़ भाया लकी लगे मिलुखा। चवनि था त वताए जो वालिद मेलोराम दिली तरह अॻे मुसलमान थी चुको हो, पर ज़ाहिरी तरह साम्हूं अचण खां डिॼंदो हो। पर अगमकोट में रहण दौरान हिकु ॾींहुं हू मखदूम इस्माइल जी ख़िदमत में अची हाज़िर थियो ऐं संदन हथ ते बैत करे पंहिंजे सॼे कुटुंब समेत मुसलमान थियो। मखदूम साहब संदसि नालो ग़ुलाम मोहम्मद रखियो ऐं संदसि भाइटे जो नालो शेख आली रखियो, जॾहिं त संदसि फर्ज़ंद वतण मल जो नालो शेख ताहिर रखियो। वतायो उन वक़्तु मजज़ूब ऐं हमेशा पेरनि उघाड़ो हलंदो हो, जंहिं करे माण्हू खेसि वतू चरियो चई करे सॾींदा हुअसि। सो पंहिंजे उन ई नाले वतू ऐं पोइ वतायो जे नाले सां मशहूरु थियो। मुसलमान थियण खां पोइ वताए ऐं संदसि सौट खे मखदूम इस्माइल सूमरो जे मदरसे में पढ़ण लाइ छॾियो, जिते वताए जो सौट शेख आली त शरई उलूम पढ़ी नसरपुर जो काज़ी मुक़ररु थियो, पर वतायो पंहिंजे मजज़ूब हालत करे अॻिते वधी न सघियो। चवनि था त वताए जे वालिद जी वफ़ात खां पोइ संदसि माउ पंहिंजे घर जे गुज़र सफ़र लाइ परेशान थी
छो त घर में कमाइण वारो उहो ई वाहिद माण्हू हो। वताए जी वालदा वताए खे अगमकोट जे मलाहन वटि छॾियो, जीअं त इहे खेसि पतण हाकारण सेखारिन त जीअं को रोज़गार जो ज़रियो ठही पवे। पर उते कमु करण दौरान जेके बि पैसा मिलंदा हुआ, वतायो उन्हनि खे दरिया में उछलाए छॾींदो हो। पुछण ते चवंदो हो त ॿेड़ियूं हलनि दरिया में ऐं पैसा खणो तव्हीं। आख़िर उतां बि कढियो वियो। नेठि वताए जी मां वताए खे साण करे नसरपुर में कादी शेख आली वटि रहण आई, पर वतायो पंहिंजी वालदा खे काज़ी आली वटि छॾे पाण मुल्क घुमण लाइ रवानो थियो। वताए फ़क़ीर जे ॻाल्हियुनि में मिज़ा सां गॾु हिकु अनमोल नसीहत समायल हूंदी हुई। हिकु दफ़े वतायो फ़क़ीर माउ सां गॾु सफ़र ते हो। गस ते राति पइजी वई। माउ चयसि, अब्बा टांडो खणी अच त बाहि ॿारियूं। वताए फ़क़ीर चयो, अम्मा टांडो किथां खणी अचां? माउ चयसि, तूं अल्लाह वारो माण्हू आहीं, दोज़ख मां खणी अच। चयाईं, अम्मा दोज़ख में टांडा आहिनि ई कोन। माउ चयसि, अब्बा मूं ॿुधो आहे त दोज़ख में रुगो टांडा ई टांडा आहिनि, जिते माण्हुनि खे सज़ा ॾिनी वेंदी। वताए जवाबु ॾिनो त अम्मा इहे टांडा हर को हितां खणी वेंदो। यानी दोज़ख या जन्नत जो दारो मदार दुनियावी अमाल ते आहे। ईअं त हाणे किसा केतिरा ई आहिनि। जेकॾहिं माना वताए फ़क़ीर जी सेवा तव्हां गॾु हूंदी, उन ते चढ़ी घुमंदो, पोइ वताए फ़क़ीर जी गॾु जेका हूंदी त उनखे गाह विझंदो। पोइ पाड़े जी का माना कंहिं पाड़ेसीअ जी गऊं हूंदी, उहा अचे गाह खाएसि। पोइ चवंदो, मुंहिंजा मौला रोज़ानो गऊं गाह खाए थी वञे, जेकर गऊं खे तरी मार। गऊं ज़िंदा रही वताए फ़क़ीर जी गॾु मरी। चए, वाह मुंहिंजा मौला वाह। मां चयो त मां बि ईअं आहियां, पर तुंहिंजो हाल कोन्हे, मुंहिंजी गॾु मारे छॾे, कोन सुञातोसि छा? दरेशन जा रंग ॿुधे से गॾु मरी वई। जेकी ॻाल्हियूं कंदोसीं अलाह माना ने मञी वियो। जॾहिं माना मां पैसा न घुरिया, सिवा ॾे ख़बर पैसा मूंखे ॾे त डोड़ी ॾेर ते चढ़ियो। ॾेर ते धोणी त पैसा कीअं लॻा, माण्हू मिलण लॻी। की अञा तो घुरियो रुपयो, खण रुपयो, वधीक लाज न कर। वताए जे बारे में ईअं बि मशहूरु आहे त वतायो फ़क़ीर 3 जायुनि ते बीमार थियो या मुओ। पहिरियां ई शेख भिरके वारे गस ते सेंडी दड़े वटि गश थियो पियो हो, जो छोकरनि ॾिठो ऐं चयाऊं त ढगा लताड़ींदुसि। सो टंग मां छिके परे कयाऊंसि त टिप ॾेई उथियो ऐं चयाईं त सुध पे मुआसूं, टंग पे गेलियासूं, सो हिते कोन था मरूं। ॿिए भेरे वागूडर वटि मुओ। माइन ॾिठो ऐं भायाऊं त दरिया में ॿुॾो आहे, पर अञा नाटको अथसि। सो गॾह जी लिड जो दुहूं ॾिनऊंसि त उथी खड़ो थियो। चयाईं, तो मोह आहियां, काल अॼु वरी उथारिन था, हिते कोन मरबो। पोइ वञी पंहिंजे सौट काज़ी आली शाह जे मक़बरे ते रहियो। पोयां को कड़ियो हो ऐं कंहिं ॾींहुं उते मोह खेसि काज़ी शेख आली शाह जी मज़ार जे साम्हूं कुझु विखनि जे मुफ़ासिले ते दफ़न कयो वियो, जिते संदसि मज़ार पिणु मौजूदु आहे। वताए जे बारे में ईअं बि मशहूरु आहे त वताए फ़क़ीर जी मौत ते हिंदुनि ऐं मुसलमाननि जो झगड़ो थी पियो। हिंदुनि हिन खे सन्यासी फ़क़ीर सम्झी साड़ण जी कोशिश थे कई ऐं मुसलमाननि दफ़न करण जे इरादे सां फ़क़ीर खे थे खयो। हिननि जे गोड़ ते वतायो उथी खड़ो थियो। चयाईं,
हिते मरण मुनासिब नाहे, मरंदासूं उते जिते को सुञाणंदो त हुजे। जिथे किथे अल्लाह है जो किन पाण सुञातो, वो सामने पाण सुञातो है जो किन। हसन हुसैन लाड लावो लाल वेठी लोडिया, हसन हुसैन लाड लावो लाल वेठी लोडिया। कलमो पढ़ो थम कला बसा से, कलमो पढ़ो थम कला बसा, कलम पढ़ो थम कला बसा ही का मिलन बई कोडिया। हसन हुसैन लाड लावो लाल वेठी लोडिया, हसन हुसैन लाड लावो लाल वेठी लोडिया। ओ जॾहिं इमाम ने हथड़ो घुमायो तॾहिं कुफर मुखा मोकिलायो। ओ जॾहिं इमाम ने हथड़ो घुमायो तॾहिं कुफर मुखा मोकिलायो। डडरीअ मौज हूर बणायो, डडरीअ मौज हूर बणायो, डडरीअ मौज हूर बणायो। पींघे वेठा थवा ढोलिया, इमाम हसन हुसैन लाड लावो लाल वेठी लोडिया, इमाम हसन हुसैन लाड लावो लाल वेठी लोडिया। कलमो पढ़ो थम कला बसा से, कलमो पढ़ो थम कला बसा, कलमो पढ़ो थम कला बसा ही का मिलन बई गोडिया। हसन हुसैन लाड लावो लाल वेठी लोडिया, हसन हुसैन लाड लावो लाल वेठी लोडिया। सुञातो वो सामने पाण सुञातो, आए जोगिन पाण सुञातो, वो सामने पाण सुञातो, ओ जोगिन पाण सुञातो आहे पाण अल्लाह, आए हाय आहे पाण अल्लाह, आए जिथे किथे अल्लाह है जो